नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त पीर वसण मां ख़बर ॾींदा हलो त पीर वसण शहर मां अमन जो पखी उॾामी वियो। बदअमनी जी बाह भड़की पई। गुज़िर रात पीर वसण सिटी में क़ाइम कयल पुलिस पिकेट जे साम्हूं सहाफ़ी वकास एवान जे मेडिकल एंड जनरल स्टोर त नामालूम चोर दवाऊं, जलण जो सामान, सोलर प्लेटुनि ऐं रोक रक़म समेत लखें रुपयनि जी मालियत ॿुहारे फरार थी विया। यादि रहे त कुझु अरसो पहिरियां बि सहाफ़ी वकास खान एवान जे घर मां चोरी जी वॾी वारदात थी हुई, पर रवायत मूजिब पीरो वसण पुलिस परवाह न कई ऐं समूरे मामले खे लही मिटी कयो वियो, जेका सरासर ज्यादती आहे। ॿिए तरफ़ शहर ऐं सियासी समाजी अॻवाननि पारां शटर बंदि हड़ताल पिणु कई वई। सहाफ़ियुनि जो चवणु हो त विच शहर में दुकान जी चोरी कीअं थी थिए ऐं पुलिस आख़िर छा ख़ामोश आहे। असीं SSP खैरपुर खां मुतालबो कयूं था त इन वारदात जो नोटिस वठी मुलविस जवाबदारनि खिलाफ कानूनी कार्रवाई करे इंसाफ ॾियारियो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।